साईं अस्सलाम वालेकुम ॾाढे ॻाल्हि आहे न अस्सलाम वालेकुम साईं साईं छा कयो ख़ुशि आहियो साईं नालो छा अथई दीदार ऐं ज़ातियो केरु आहीं ॾिठो अच्छा हिते उडरलाल स्टेशन जा आहियो घणी उमिरि अथई उमिरि जी ख़बर कान अथई ॾंद पूरा अथई वात खोल सही ज़बरदस्त माना 22 सालनि जो पको ईंदो 23 साल जवान आहीं शादीअ लाइक़ु आहीं शादी कई अथई अच्छा तूं जापंदे अहिड़ो आहीं स्कूल वेंदो आहीं स्कूल बि कोन वञी माशाल्लाह माशाल्लाह ऐं शहर ॿाहिरि घुमंदो आहीं ॿाहिरि हा माण्हू ॾिसंदो आहीं घुमंदो आहीं माण्हू वणंदा अथई सभई हा को माण्हू को दोस्ती वोस्ती तो तव्हांखे कई न कोन कई छाजे करे छो नंढड़ो आहे हा अच्छा माशाल्लाह साईं माशाल्लाह अॼु तुंहिंजो वीडियो आहे भरियूं ऐं उडरलाल स्टेशन ते ऐं इहे असांजे चैनल ते हलंदो हिन ते कुझु को पैगाम ॾींदे छुटा माण्हू सही आहिनि या टिका माण्हू सही आहिनि छुटा माण्हू सही आहिनि सही शादी वादी कंदे शादीअ खां बणाए हा सही माशाल्लाह माशाल्लाह वेरी गुड हिते हिकिड़ो स्टेशन ते हिकिड़ो जत पर आहे थो तुंहिंजो जुड़वो आहे हा ईंदो आहे नालो छा अथसि नालो पर आहे माना तो जहिड़ो असांखे हा सही सही हा सही माशाल्लाह ज़बरदस्त सही तव्हां सां मिलिया थी ॾाढी ख़ुशी थी घणा भाइर आहियो 6 भाइर आहियो वॾो तूं ई आहे वॾा ॿिया आहिनि माशाल्लाह हाणे तव्हां छा सोचियो आहे छा कंदव सेट थींदव या शादी कंदव घोट थींदव या बचड़े वारा कीअं छा सोचियो अथव कुझु बि कोन थींदो ज़िंदगी बाक़ी कीअं गुज़ारींदो वक़्तु हले पियो गिलियो पिया कढो माशाल्लाह माशाल्लाह भला हाणे अॻिते लाइ कुझु को सोचियो अथव हा तव्हांखे भला नंढे क़दम खां परेशानी या टेंशन त कोन्हे आहे त माना असीं वॾा हूंदो हुजूं हा त माण्हू असांखे बि ॾिसंदा हा यार बाक़ी इहा ॻाल्हि त सही कई तुंहिंजो पैगाम असां पहुचायूं था मथे ज़बरदस्त वाह सही वाह माना स्कूल कौन पढ़े जी मास्टर ढोड़ाए कढियो स्कूल मां सबक न यादि आयो या ईअं चई नंढड़ो ईंदो निकिरी नंढड़ो मां थोॾाणी कढी छॾे माशाल्लाह माशाल्लाह सही ज़बरदस्त वेरी गुड वाह साईं असांजो उडरलाल स्टेशन ते हिकिड़ो तमामु बहितरीनु संगती आहे ॾेथो साहिबु आहे नालो छा ॿुधाई दिलदार ॾेथो साहिबु हिन सां अॼु असांजी मुलाक़ात थी आहे उडरलाल स्टेशन जी बहितरीनु शख़्सियत आहे ऐं पाण साईं जी घटि में घटि 24 खां 25 सालनि ते एज हूंदी पर शादीअ जो ॿुधे थो त रोए थो छो त शादीअ न कंदुसि ऐं इहो ॿुधाए थो त मूंखे छोटे कद हुजण ते पछतावा आहे जेकॾहिं वॾो हूंदो हुजां त दुनिया जा माण्हू मूंसां बि सुठे नमूने सां मिलंदा सो शादीअ जी ख़्वाहिश नथो रखे बाक़ी ज़िंदगी जेतिरो असां धिके सिके हलायूं था बाक़ी ख़ुशि मुतमिन सां न आहियूं मौक़ो पैगाम ॾींदे पाकिस्तानी माण्हुनि खे या सिंधी माण्हुनि खे कहिड़ो हा माशाल्लाह माशाल्लाह ईअं सही हो सही माशाल्लाह इहो असांजो दोस्त इमदाद अला ॾेथो साहिबु जंहिंजे सां तव्हां सां मुलाक़ात कराई ऐं यकीनन ई तव्हांखे वणियो हूंदो इहो उडरलाल स्टेशन जी सुठी आहे वाह साईं वाह ज़बरदस्त साईं इमदाद साहिब आहे ज़बरदस्त हथ मिला दिलदार साहब हाँ बड़ी मेहरबानी हाँ भले खुले देखनी है
कमला आई रही तो अस्सलामुअलैकुम दोस्तों, दीदार अली ॾिठो जेको नंढे कद रखंदड़ उॾरलाल स्टेशन ते आहे, जंहिंसां अॼु असां मिलिया आहियूं ऐं हिन जा वीचार ॿुधासीं। हीउ चवे थो त मुंहिंजो माउ पीउ बि कोन्हे को ऐं आउं इंतिहाई ग़रीब मिस्किन आहियां। अगरि गवर्नमेंट मुंहिंजे लाइ का सहायता करे या कुझु मुंहिंजी तिबी इमदाद करे। हिन दिलदार अली ॾिठे साहिब जी सिंध हुकूमत खे ऐं निगरान हुकूमत खे ऐं वस वारनि खे अपील आहे त हिन जी हेल्प कयो। ही यतीम ॿार आहे, हिन जो को माउ पीउ कोन्हे को ऐं इंतिहाई ग़रीब मिस्किन आहे, बेरोज़गार आहे ऐं जेतिरो थी सघे माज़ूर कोटा मां या नंढे कद जे कोटा मां कान जी सहायता कई वञे ऐं इन मालिकी कई वञे। हीउ उॾरलाल स्टेशन ते रहंदड़ आहे। हिन जी तव्हांखे असां मालूमात ॾिनी ऐं हिन जी तव्हां गुफ़्तगू ॿुधंदा रहियासीं ऐं असां तव्हांखे सभिनी खे अपील था कयूं त हिन जी हेल्प कयो। हा साईं, तव्हां को पैगाम ॾींदे? हा, हुकूमत खे कहिड़ो पैगाम ॾींदे? हुकूमत खे कहिड़ो पैगाम थो ॾे? हिन चवणु आहे त कंहिंजे अॻियां हथु टंगणु नथो चाहियां ऐं बेरोज़गार आहियां, ग़रीब आहियां ऐं हुकूमत सां ऐं वस वारनि खां अपील आहे त मुंहिंजी माली मदद कनि ऐं मुंहिंजी सहायता कनि। हीअ आहे दिलदार अली ॾिठो उॾरलाल स्टेशन जो जेको असां तव्हांखे ॾेखारियूं था।